भिटशा भरिसां स्काफ खाते जे अमलदारनि जी नाअहली ऐं ट्यूबवेल बंदि करण ख़िलाफ़ आबादकारनि ऐं हारियुनि पारां एहतजाज कयो वियो आहे। आबादकारनि ऐं हारियुनि पारां बंदि पियल ट्यूबवेलनि आॾो हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं स्काफ खाते जे अमलदारनि जे नाअहली ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अली ॾिनो ख़ासकेली, ख़ैर मोहम्मद तहीम, करीम ॾिनो, सोमार तहीम, फ़िरोज़ गुल ऐं ॿियनि जी अॻवाणी में मुज़ाहिरो करे सिंध हुकूमत खां नोटिस जो मुतालबो कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु हो त सालनि खां ट्यूबवेल बंदि पियल आहे, मुलाज़िम सामान बि चोरी करे विया आहिनि, ट्रांसफार्मर बि ग़ाइबु आहिनि, ट्यूबवेलनि ते कब्ज़ा करे घर ठाहिया विया आहिनि, अमलदारनि ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि ऐं आबादकारनि जूं ज़मीनूं तबाह थी रहियूं आहिनि। सर्वेयर शफ़ी मोहम्मद मेमण, ऑपरेटर अली शेर बुरड़ो शिकायत ॿुधण लाइ तयारु न आहिनि। असांजूं ज़मीनूं ट्यूबवेल बंदि थियण करे सिम जे वर चढ़ियल आहिनि। ज़िले इंतिज़ामिया समेत सिंध हुकूमत स्काफ खाते अमलदारनि जी नाअहली जो फ़ौरी तौर ते नोटिस वठे ऐं नाअहल स्काफ खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे बंदि पियल ट्यूबवेल हलाया वञनि। हर ख़बर बर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।